बगन देर कई आ पीरल। सरदार यो बगन आ सुकी ते बदक जेस ताईं तरंदे कोजे मुड़सो देर घणी कई अथई। मुखे तपेदार सां मिलणो आ। छो सरकार कम अथस। इन बगन के साण नी दो छा सरकार गॾिजी हलंदासीं। बाबल साईं मां ए मिठल काफी आयो न इन बगन जो इंतजार अजाई आ अची वेंदो बगन। जेका तव्हां जी मर्जी भला के भला। आयर थियो पीरल। भला तो भी भरसा है। अचो सरकार पर थोड़ो ख्याल सां कोई तो अचो। अच मिठल हलो लोग में थे। भला अकेलो ढेर बड़ी वियो थते। के जरूरत थी। तो ना है बाबल साईं अलू वलू असा भी दंद ॾिना है ज़मीन जे सिलसिले में पता उहे सरड़ो ॾेई विया हुजनि से। वारो कर ड्राइवर जो गाड़ी तैयार करे। वारो कर ते अस्पताल खणाए हलो। ओ ॾिसूं था त केरा होता कवट हिम्मत करण वारो। घट असा सा तांजी बैटरी मिट्री की ठांदी ईन मु तुजी दाह करे के दुनिया तो तो मुजी दाह सराब के दुनिया दिल ते चवे थी ये थफड़ जड़ो मोह सट कंसाए सोड़ो करे छडी। निकुर निकुर मा चवाई थी ता निकुर त वठी ने सटका दे मुखे दी सटका कढे त वठी दे तोखे बरो दी दिए। हां धाणो जाथ बदलन ए धाणो धड़किया धन की ना है जो बरो दींदी है। मामी तू हद का निकरी वैया घर भी ऐसा जो गोड़ भी ऐसा सा बुद्ध माने बुद्ध में हिंगर भली गला तू पहुंच मुझे थल हेते त पा बुधाई तो के हदू आई सर हदू झूठो इंदो कमल जो तुझे थले ते निकुर ता सुकल सांड्री ते कढाई ने निड़िए ते लत ॾेइयो सा ठाही सा कढनी दाबड़े जेड़ी लेटा कपड़ा रखी कपड़ा जी सोटी सन सटियो में तो साह कोन पाउंदी। थाणो साथी अटक जे धाणो धड़किया ने धड़की ना है समझी। मामी हाणे मुखा सठो कोन तो थई मुजी रत उबरण थी लगई मता मुखा का गुस्ताखी थी पए ए दुनिया हमके टोके टोने में ते हली वंता गुस्ताखी वरी ने डायण दी वन चातड़ी खणिया त या खुड़ी डंभ्या से वरी हेडा जो मुंह न करे या ने भागी खणिया चातड़ी खणिया त मजो चखाए ए धल थी बकरी धाणो ते बेके धाणो धड़किया ए धड़की ना है थारो चल थकदा सारा बखे पाड़ दे दिसन कोन ता हमारी धाणो जी तरस भला अगो पो लिंगो दी लाया ये बंदूक खणी। अम्मा छाती करी गंदे सा गंद ना है धोप पो तू तो बस करड़ी जेनी मलिस का जब चांगर वात पटियो पे थई मां गंद है ही बाकी गुलाब है हिन नट बंदूकन बाकी असा हट कोनन धाणो वट तोहफे गोलो हिकड़ा गोलार जेनी फक कंदे हां धाणो धड़किया ने धड़की ना है। हां धड़किया ने धड़की ना है अर्जी में आयु ने भागी चंद्री मोसा जने हट भगी बिटिया बेजार करे मारो थी असा के मामी कुसी पवे जो आदतन का मुड़े हाने अचे ना तो ये जेरा कडी कुत्तन के खराईंदी मास। अजी वियो ये हाथ तक ठिकरियो ठिकरियो थी वने या पाएगा बियन सोलो ना है मजर
काबिल जो थॾे ते ई पलान थी वञे हा इंदो पलान दिलबर काए हली मली वञी सबक सेखारबन त सोट दादन जे तर में कीअं चुबो आहे मज़हर संदन ताक़त आड़जन थाक छा मुड़सी करे खेन ॻोठ जे घिटिन में घुटे अचजे त वज़न जी ख़बर पइजी वञनि हाल त सही आहे जेका संगत जी सलाह सोट सां सलाह करे पोइ ईअं कबो खैस मालूम थी वेंदो अचो हेलो जी हेड कांस्टेबल जबल खान हीत केवर तेरुस सरदार बहराम खान हुकुम कबो न समझेस सिंधी में चवेस तो अस्पताल में अचेस बगन सा केर विड़ीस काते गोलना तो थी जमादार जबल अरे जेब खाली उस शिकार लगेस मुर्गो फासेस जेब फुर मरेस लाल देब तो भले पाई नथी भी नथी गई अबो अंतड़े ने खबर अब कना जोशना खबर आहे तुझे जोश जी हक्का था बनी तो किरी जोश आ मुसवट साहिब चुप अंतैबा साबुस वरना ता पता तो तीनो ताई अडेस यो बुधाई फोन किंजो हुयो मता बुधाएस जबल ने चास हाँ जमादार थाप के बुधाए पो त न पिली त्याल कंदो न ताब ताब हलंदो त धण बात थींदा थी न तलुका लुका मोतंदा थी यार नी अक्लमंदुस साहब बहराम खान फोन करेस अल्लाह कीर बगन सावड़ेस अस्पताल लाए लेटर घुरेस ठीक आ ऊते हुज असी वणू था अस्पताल मां शो न हलेस मां न हलेस त तू हिस्सो न देस मां हलेस पांजो हिस्सो वठेस साहब मूं छा चयो ताब ता चयो भले दबल न थमदो समझी वियो आ अचे त घट न कयांस साहब ने खबर अब कना जोशना 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 चुप जो से सक्का बादल पुट बस कयां भी त कीअं कयां दिल कुरे थी अंदर उथली तो पए कीअं कयां ओ बा कथा अचनि त हाँ पिसी तो पए जवान ॾाही ऐं समझदार धीअ जी जुदाईअ छोरे विधो आहे मासी रब्बुल आलमीन केॾो न बाझारो आहे हुनजी बाझ लाइ बाॾा मासी मूं त वस कया आहिनि नसीर अलॻि रुलियो आहे लापता शइ जो किथां पतो आणी चवंदा न आहिनि त सलाह बूढ़े सां बि कजे पर तूं ईअं कयो न कयमि तॾहिं त लोड़ियां थी हुनजे इसरार ते ध्यानु न ॾियां हा ऐं निकिरां ई न हा त ईअं बि न थिए हा मासी हींअर छा बि चवीं कुझु बि न वरंदो ईअं थियणो हो न थियणो हुजे हा त थिए बि न हा मासी सोचणु अजायो आहे सोच उज़बो हुजे त कटे छॾिजे न बादल पुट मासी कोशिश कर संभालण जी दादन त ॿिए नमूने सरदारनि ऐं पुलिस खे छिकियो आहे ॿिए नमूने जी हुन वॾो गोड़ कयो आहे पर कूड़ मूंखां कोन पुॼंदो छा लाइ कूड़ छाजो गोड़ शहबाज खान बहराम खान संगार खान ऐं पुलिस ऑफिसरनि वटि चयो अथनि त नूरी लिकाई वई आहे या मारे उछली वई आहे हुनजो फ़ैसिलो ॾियो न न हा मासी काणे वारो त मां बि बणिजी वियुसि न
तू छा में काणियाठो बणे? मुझे हवाले थी हुई जिम्मेवारी तो मुंहिंजी हुई न। तो वसा न घटायो, हादसो तो ओचितो बराबर थियो, पर शहबाज खान ऐं मीरल भी तो वसा न घटायो आ न। हमला, हीसाइण, धमकाइण ऐं नूरीअ खे खणण में का घटिताई न कई अथऊं न। अलाए अलाए छा? अरे लिहाज़ खां ॾिठो आ जे उहे ॿई सखियूं न कनि हा त नूरीअ खे ईअं वठी बि न निकिरां हा। हाणे सम्झ त उन्हनि ई ईअं कयो आ जीअं दादन चवे थो। छा? हा, कंहिं शाहिदीअ जी ज़रूरत पए त मूंखे वठी हलजांइ। मां ॿुधाईंदसि शहबाज खान ऐं मीरल खे सत सुरियूं। मां संदन खिलाफ़ बयान ॾींदसि, मरां या बचां परवाह नाहे। हुननि असां सां घटि कई आ, तूं बि चओ मुंहिंजे करे। मासी, मां इहो ज़रूर चवंदुसि शहबाज ऐं मीरल जे हरकतुनि जे करे हुन घर जे मथां गड़ो किरियो आहे। तो मुसलमान करे मारिया आई रोज तो बेरे मारो सिज रोज तो बेरे मारो सिज चओ शफ़ना, घणे पाणीअ जे करे ही फसल सॼो सुकी वियो आहे। मूंखे हक़ न शमन में शक आहे शफ़ना। ॿियो केर ईअं फसल बोड़ाईंदो बि छो? ओए खणो पेरा रीकियो रंग त हक़ न शमन खे रही कयूं। मिलंदे रही त छा पर धूड़ थी वेंदा शफ़ना। ईअं हथ न ईंदा ताड़ खां सवाइ। बाक़ी मूं छा चयो? ताड़ लाइ त चयमि खेनि ख़बर आहे ही शफ़न शेर आहे शेर। एकर फसल बचाइण जी कजे शफ़न। कीअं बचंदो इस्माइल? हेठाईअ वारे पासे खां टुक ॾेई पाणी निकाल करे सघिजे थो। इस्माइल जाई थो चवे शफ़ना। गुलण कोशिश कयूं था पर इहो फसल अकने शमन को भराणो आहे। जॾहिं रहंदा ई कोन त पोइ भराईंदे कंहिंखां? ई ॻाल्हि आहे शफ़ना। हा चओ। किथे इहा हरकत मज़र त न कई आहे? न रे न, मज़र न कंदो इहे। करे सघे थो कावड़मी। दादन जे करे मज़र जे मथे में हवा आहे इस्माइल। पक कभी छा बि हुजे पर मज़र में हथ विझण सोलो कम न आहे। गुलण इन कुत्तीअ बि सेहड़ न मारिया। कहिड़े? जेको चयमि खाती करे न मज़ार खे मुठीअ खां वतम उछलींदो सास न त वञी आपा तो असाईंदो। इन चपन जे सीने में आह जा बठा हन बठा। ओरे मज़ार खे मालूम थींदो ही शफन शेर आहे शेर। धोखो थी वियो। हा यार अलू क्लिनिक में कोई भी कोने। लगे तो भजी गया। जावेद इते हूंदो उन जो घर ही इते आए। मुश्किल है यार बाकी कम कसो थी वियो। अलू कसो छा तमाम घणो कसो कम चो। अरे 2 लाख जी लालच में हणी बगन के ड्राए आया हूं ऐं ही आहे कोन। मुंह न चयो हो दाग में रकम वठो ओ इहो कम कर। तो बुधो ही कोन बगन दोस्त मानो
जे ख़बर पियसि त बख़्शी न कंदो। ख़बर कोन पवंदसि हलू। अड़े इहो जावेद ई वञी ॿुधाए ईंदुसि। हा हलू वाकई इहो हथनि जो ॿार थी करे असांखे ई बेवकूफ़ करे वियो। घर ॾिठल आहे मूंखे, घर में हली गोखे ईंदासींसि। पत त वेंदी न। हाणे इन्हीअ ते न पछताए वलू। जो थियणो हो थी वियो, ग़लति या सही बस थी वियो। सच चयो अथव त लालच बुरी बला आहे। दोस्तनि खे दोस्तनि हथां ऐं भाउ खे भाउ हथां थी माराए विझे। ये नसीहतूं छॾ, बुख खां सट ॾिनीसीं न, हाणे छा थींदो? हलू बगन खां घुरूं हा त भलो हुयो। बगन ॾे हा पैसा। जावेद बाक़ी छोड़े ॾिना अथई। जावेद वेंदो काॾे? जे बगन खे ॿुधाई बि न त पेर खोले जावेद ते चढ़ी वेंदासीं त बरगलाए ऐं वेढ़ाए थो। हलू पर तो मुसलमान करे मारिया आहिनि, मगर कलमो पढ़ण हिन खे बि ईंदो आहे। ठोकियो ॿिन्ही खे, डॉक्टर खे मारण लाइ आया हूंदा। न न यार, मारण लाइ न, इलाज लाइ। कूड़ थो ॻाल्हाई? कूड़ छो ॻाल्हाईंदासीं? खामोश। अलाह जो कसम आहे, असां इन इरादे सां कोन आयासीं। डॉक्टर आहे ई कोन त डॉक्टर लाइ कीअं ईंदासीं? जावेद खां दवा वठण आयासीं। छॾियो तरो हितां, न त धूड़ थी वेंदव। मज़ार जी मुख मिर्गी वारो मौत। असां डॉक्टर के लेटर दिनो आएसे तासा नना जेबे खुदेनो से बासनो कबो सरदार। सूबेदार इन जो बिलो कयो यार, अलाए छा छा चई वेंदो आहे। सरदार इन जो सॉफ्टवेयर मटाइबो, विराए मां सिंधी सॉफ्टवेयर थींदुसि त मथो कमु कंदुसि ऐं सिंधी ॻाल्हाईंदो। सब ने ख़बर कना जोशन जेको चवीं तो सिधो चो जमादार। ओ साहब मां चवेसि त असांजो थधो थियल खीसो गरम करेसि, असां साकी पचीस ऐं खाली मोटेस। ठीक आहे थींदो सभु कुझु, थाने ते अचां थो। ओ सरदार भाड़ो त मिलेसि न, खाली वञेसि। आही वठ। ताबेर कनाओ साहब ना हिसाफक सोचो न ॾींदेड़े साहब ने ख़बर कना जोशन। असीं हलूं था सरदार। माशाअल्लाह।
असांजी गणती छुटी हिननि खे वरी पंहिंजी लॻल आहे। असांजी वरी हिननि खे गणती कमाल तो करे भगन। ज़मानो ईअं हलंदो आहे। भगन तूं ॿुधाए त धक हण वक़्तु तो ॾिठा? चोरीअ झटणी आहे बाबल। सलाम सरदार। वालेकुम सलाम। सरदार मां ओताक ते वियो हुयुसि पर ख़बर पई तव्हां हिते आहियो। सोचम त बगन खां तबियत पुछी अचां ऐं सरदार खे अर्ज़ु बि कयां। चओ। अलू ऐं बलूअ तंग कयो आहे सरदार। कीअं? चवनि था 2 लख डॉक्टर खां वठी ॾे, न त पीरल ऐं बगन खे मारे तोते हणंदासीं। न ॾींदे तोखे घर में अची ख़तमु कंदासीं। चुप ॻाल्हाई। क़ुरान ते इहा ॻाल्हि आहे सरदार। 2 लखनि एवज़ बगन खे मारण लाइ तयारु लॻा पिया वतनि। मूंखे बचायो सरदार, मां ग़रीब आहियां। तूं फिक्र न करे, वञ, मां उन्हनि जो गिलो कयां थो। जी सरदार। मूंसां ईअं कयो? अॼु ई ॿिन्ही खे ख़तमु थो करायां भगन। न पीरल, एकर थाणो घुमंदा, ओए मौत जो खाणो। बाबल हुननि जो सिर खजे, खाणो न खाणो घुमायो न। समझण जी करे टार्चर मिलन ॿिन्ही खे। सरदार गद्दार जो हक़ गोली आहे, छो त बगन जी सट बघड़ जो झट। दादन जी अम्मा। नूरीअ जी का ख़बर पई या ॻाल्हि उते जोती आहे? मां उते जो उते ही आ मां। अदा असल ॻाल्हि जी त ख़बर लहो न। असल ॻाल्हि मतलब त मामरो छा आहे? सोट मारी वई आ, ॿियो मामरो छा आहे? हा कंवल, हथ वठी हाईअ में हिजाई वई आ। वधीक लाइ अॼु वेंदुसि होॾां। तकरार लॻा पिया आहिनि ऐं तूं होॾां वेंदे? मासी खदीजा सां त मिलां न मां, पक त कयां। पक करे बि कंदे तूं छा? चाची जॾहिं वाइदो कयाऊं त कुझु न कंदासीं त हेॾो हानियो छो कयाऊं? इहो त हक़ आहे न पुछण जो। ना आहे हक़। हक़ आहे अम्मा, दादन जे साख जो सवाल आहे। उहा साख तो बहाल कई अदा, खैरियत सां वापस थियूं। पर सोट कंवल उते जी खैरियत जो हुननि जो वाइदो हुयो, हुननि भञकड़ी कई आहे। अॻु हिकिड़ो हो, हाणे ॿियो बि शामिल थियो अथसि। मां मज़हर असुल खां मूंसां आहे, मुंहिंजी सॼी बाह आहे। पंहिंजे घराणे जे लज सां गॾु मुंहिंजी इज़त कंदड़ ऐं मदद कंदड़ बि आहे। अदा ॿई यमार माणियूं, बस दुआ आहे असां वटि। असीं तव्हां ॿिन्ही जा ख़ैरु ख़्वाह आहियूं, हर वक़्तु दुआ घुरायूं त तव्हां ॿिन्ही खे नुक़सान न पहुचे। सदा सराहा हुजो अदा। न इहे करे त असीं परेशान आहियूं कंवल। उते दादन वेंदो ऐं खदीजा सां मिलंदो, कोई ॾिसी वठे ऐं जहिड़ो थी पवे त पोइ? मां छेड़े लाइ कोन थो वञा, पर उन खां पोइ बि जेकॾहिं को गिचीअ में पियो त पोइ ख़बर अथनि दादन मौत आहे। मौत डरणो न आहे। बाबा साईं सॼी शरात ने बादल जिया ममण खणी मचायो अथसि। बादल खे बिलायतो कयो, अची रखवालो थियो आहे। झार थो हकले, ॾेढनी ज़ुकाम, मौला जो शान आहे साईं। या पोइ कयो अथईसि न? हा सरकार, पर अलाए अची अलाए न ईंदो छो न? उभो ज़मीन में पुरियांसि। सोढल जी टेक ते फारसी ॻाल्हाइण लॻो आहे सरदार। इहे टेकूं थूणियूं थबा सभु कढी सिधो तुक थी बीहारींदोमांसि त पाण ई पतो पइजी वेंदुसि। खुदा करे ईअं थिए। वर छा ईअं थिए? बादल बरसे ऐं थर काछो वसे। वसंदो। छोकिरी किथे लिकाई अथई? हूं सरदार। ॿियो कंहिं ज़ाहिर कर।
न टाईंदे न त नाड़ थी वेंदे बादलड़ा। नाड़ थियण खां बची वेंदो, पुच पुच थी हवा में उॾामी वेंदो। सरदार बुझ बुझ करी या दफ़न करी, सिर जो सांगो न आहे। न आकबत ख़राब कंदुसि, न वरी सतराज आॾो कयल वाइदे ऐं खयल ज़िम्मेदारीअ खां हटंदुसि। मौत जो ख़ौफ़ हुजे हा न त न चाहां, छो त अचण ऐं सरदार जो चवण मञण यकी सम्झां थो। छते वारी ट्रेक छॾ, असुल ॻाल्हि कर, असुल ॻाल्हि कर। सरदार छोकिरी वाक़ई केनाल में लुड़ी वई आहे। शमन ऐं अकनि खां अलावा मीरल जे बार बार हमलनि ऐं तंग करण जे ख़ौफ़ खां सॼो घर परेशान हो। छा ख़बर सरदार शमन ऐं अकनि लुड़ी हुजे। अरे अरे ॿुध त सही, या तो लिकाई आहे। मां छो लिकाईंदुसि? मामलो मचाइण ऐं मुंहिंजी बदनामी जे लाइ। तव्हांजी छा में बदनामी थी? बदनामी त मुंहिंजी थी आहे जो अमानतूं संभाले न सघियसि। सरदार सूरनि में अची वियूं आहिनि, मूं समेत। चालाकी छॾ, 3 ॾींहंनि में जेकॾहिं छोकिरी पेश न कई न त पोइ हिन ॻोठ में न ॾिसां। हलो वञे तां, हाणे ई न उफाए छॾियां।